अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंधी सकाफत दिहाड़े जो तारीख़ी जश्न शहर शहर रैलियो धरती झूमी पई। मेरान टीवी जे सॾ ते सिंध जे वस्ती वाहन ईद जा मंज़र सकाफत जा रंग जरकी पिया। हैदराबाद मिर्पखा सखर लाड़कानी ऐं बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं धरती धड़ियनि पारां ट्रक टोपियूं पहिरे ऐं पटका ॿधे वेंदी शाहूकार सकाफत की बेटा पेश। कराची प्रेस क्लब खां सकाफत दिहाड़ी जी मुख्य तक़रीब सिंधी माण्हुनि जो सामुंड उथली पियो। अहमद मुगल, ताज मस्तानी, सुमेरा नाज़, सदाम राजपड़ ऐं ॿियनि फनकारनि माण्हू झुमाए छॾिया। सिंध सां मोहबत ॾोह बणिजी वियो। कराची में 300 धरती धड़ियनि मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल। सदर थाणे ते सरकार जे फरियाद ते दाख़िल केस में ITC ड्यूटी अटकाव ऐं ॿिया कलम शामिल। FIR जे मतन में चयो वियो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां शहर में कलम 144 लागू आहे। 300 माण्हू रैली जी सूरत में आया। शाहराह फैसल ते रैली खे रोकियो वियो त उन्हनि पुलिस मथां पथराव कयो ऐं मिल्कियतनि खे नुक़सान पहुचायो। इंडोनेशिया जो सदर अॼु पाकिस्तान जे दौरे ते पहुचंदो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिब इंडोनेशियन सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातनि में वापार, सीड़पकारी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी।